ज़िना भी वधी वई आहे। अख़बार त पढ़ो, सोशल मीडिया त ॾिसो, रोअण थो अचे। दादूअ में 3 सालनि जी छोकिरीअ सां 5 माण्हुनि ज़िना कई आहे। छा हुन अम्मा जो हाल हूंदो? ज़िना एॾी वधी वई आहे, रब माफ़ करे। छोकिरो छोकिरे सां ज़िना थो करे, मर्द मर्द सां ज़िना थो करे, पोइ छो न ख़ुदा जा अज़ाब अचनि। मां कल्ह ठुल में जलसो कयो, ज़िले जैकबाद में रोइन पिया जमाती ते साईं शाह साहब 8 करोड़नि जो नुक़सान थियो आहे। 7 मिंट बरसात लिया गड़ो किरियो आहे। साईं हिंदाणा पोखियासीं, साईं गिदरा पोखियासीं, कणक जो फसल तैयार हो। 7 मिंटनि में हेॾी बर्फ़ किरी आहे, ख़ुदा बीठल फसल तबाह करे छॾियो। ही न आहे त ॿियो छा आहे? 7 मिंटनि में 8 करोड़नि जो नुक़सान, इहा अल्लाह जी नाराज़गी आहे। फसल तैयार हुजे ऐं पोइ ख़ुदा जो तरफ़ो मींहुं वसे त इहा अज़ाब जी निशानी आहे न। वला तक़रबु ज़िना, ज़िना जे वेझो ई न वञजांइ, या वॾी बेहयाई थी, वॾो गुनाह थी, ख़ुदा माफ़ करे। मुश्का शरीफ़ जी हदीस आहे, आलिमनि खां पुछो ज़ानी ज़िना कंदो आहे, उहो फ़ाइल हुजे चाहे मफ़ूल हुजे, ज़िना कंदड़ हुजे या कराईंदड़ हुजे, उन जे सीने मां ईमान निकिरी वेंदो आहे। माना मरी वियो त बेईमान थी करे मरंदो। हज़रत अली साईं खां रिवायत आहे, जेकॾहिं छोकिरे छोकिरे सां ज़िना कई, मर्द मर्द सां ज़िना कई, जे बिना तौबा जे मरी वियो, मलाइका कब्रिस्तान में दफ़न कंदा। मुस्लमाननि जे कब्रिस्तान में अल्लाह खे कावड़ ईंदी, रब मलाइकनि खे चवंदो त इहो लाश हितां कढो, वञी लूत अलैहिस्सलाम जी क़ौम सां, अज़ाब वारी क़ौम सां दफ़नायो। इहो सुबुह सां महशर में उथंदो त नबी जो उम्मती थी न उथंदो, लूत अलैहिस्सलाम जी ज़ानी क़ौम सां उथंदो। हज़रत साईं हाले जी वारा, साईं बेर वारा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा त मर्द मर्द सां ज़िना करे एॾी सज़ा आहे, छोकिरो छोकिरे सां ज़िना करे जो ख़ुदा क़ुरान में लिखाई न आहे। इनखे कोठे ते बि धिको ॾियोसि, मणको भॼी पए त बि इन जी सज़ा पूरी न थींदी। ज़िना जे करे तबाही ईंदी आहे। दुकान मां वापार मां बरकत हली वेंदी आहे। जंहिं ज़मीन ते ज़िना थींदी आहे, जंहिं इलाइक़े में, जंहिं ॻोठ में ज़िना थींदी आहे, ख़ुदा कावड़ में अची सॼे ॻोठ वारनि जी त रोज़ी बंदि कंदो आहे, पर कावड़ में अल्लाह पखियुनि जी रोज़ी बि बंदि करे छॾींदो आहे। आख़िर जा पखी बि ज़िना वारनि जी बदमाशी जे करे, अज़ाब जे करे बुख मरंदा आहिनि, पिटंदव पखी बि। इन कुधे कम को तौबा कयो, वला यज़नून, तौबा कयो, ॿीहर ज़िना न कयो। वमन यफ़अल ज़ालिका यल्क़ा असामा, जे तौबा करे वरी ज़िना कंदे त पोइ युज़ाअफ़ लहुल अज़ाब, वरी ॿीणो अज़ाब कयो वेंदो। व यख़लुद फ़ीही मुहाना, हमेशा जहन्नम में रहंदे।